हिंगोरझा में ज़रई भाण ऐं रोज़मर्रा इस्तेमाल थींदड़ खाधे पीते जी शयुनि में ॻाठेटोड़ इज़ाफ़ो थियण ख़िलाफ़ ॻोठ रज़ा मोहम्मद सोलंकी जे रहवासियुनि शौकत अली सोलंकी, आशिक़ हुसैन, मोहम्मद मोरियल, अमीर अली ऐं नवीद अली सोलंकी ऐं ॿियनि एहतिजाज कंदे मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतिजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिंगोरझा में वापारियुनि ज़रई भाण जो हथरादू रेट 3400 मुक़ररु करे आबादकारनि खे ॿिन्ही हथनि सां फुरनि था। जीअं त सरकारी रेट घटि आहे ऐं दुकानदार रोज़मर्रा इस्तेमाल थींदड़ खाधे पीते जी शयुनि जा हथरादू अघु मुक़ररु करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि दिहाड़ी कमाइण वारा मज़दूर माण्हू सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असांजा बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। असां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त ज़रई भाण समेत रोज़मर्रा इस्तेमाल थींदड़ खाधे पीते जी शयुनि जा अघ घटाए महांगाई ते कंट्रोल करे ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे।